मां पंहिंजी क़िस्मत ते रोआ। तुझी किस्मत जी टंग भजी पई आहे छा जो एडो वात पटे थो रोई। प्रेम क्यों तुझे वात मां घुमी फिरी मोटी आयूं आहिनि ऐं तोखे ख़बर ई नाहे पई। चिलकड़ी रोण खां पोइ तुंहिंजो असली चेहरो थो ॾिसां। तुंहिंजे चेहरे तां मेकअप लही वियो आहे। मां हिन ते थो रोआ त मुंहिंजी क़िस्मत में इहो चेहरो लिखियल आहे। शर्म नथो अचई? शर्म मुंहिंजे ईंदो ई न आहे। उन सां मुंहिंजी पुराणी दुश्मनी आहे। खानदानी झेड़ो आहे, खानदानी दुश्मनी आहे। मूंखे पंहिंजी माउ जो फिक्र आहे ऐं तोखे लॻी आहे मस्करीअ जी। मां फिक्र न कर। हाणे तूं मुंहिंजो फिक्र कर। मुंहिंजो ख़बर न आहे मुंहिंजी अम्मा लाइ कहिड़े हाल में हूंदी। अलाह कदो त माने गिरीन शादी हाल में हूंदी। दुआ करे त असां बि ताजमहल शादी हाल में हली वियो। मिठल हाणे मस्करी कई मुकाड़ दी साई। ओ मुंहिंजी चिलकनी चाकलेटी घर में वेही रोअण सां कुझु बि हासिल न आहे थींदो। मुंहिंजी सलाह मञो त हली था सेठ धनुअ खे दाह ॾियूं। उहो सियाणो माण्हू आहे। उहो मसइले जो को न को हल कढी वठंदो। हा इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे। पोइ हाणे इहो असली मुंहुं धो ऐं हिन ते ॿीहर वरी मेकअप कर। न त इहे ॿार निकिता थिए न त घिटीअ में ॿार नंढड़नि जो हाउ न भाॼी पए मरी न वञनि। ओ गुली अच त जल्दी त मानी त खणी आ। अस्सलाम वालेकुम यार गुल्लू। वालेकुम सलाम अदा टोनी। यार तेरे ससुर ने तो मेरे को हिला के रख दिया भाई। यार अल्लू आहे त असांजो सोरो पर टोनी तोसां वॾी नाजाइज़ी कई थई। तू तो जानी तो यार मां बेगुनाह आया। मूंखे ख़बर आहे त तूं बेगुनाह आहीं पर अल्लूअ जी कावड़ लाहिण लाइ तोखे अल्लूअ खां माफ़ी वठणी पवंदी। यार गुल्लू जॾहिं मां को ॾोह ई न आहे कयो त मां माफ़ी वठी पंहिंजे पाण खे गुनाहगार छो कयां यार। टोनी मुंहिंजा जानी जेको माफ़ी वठंदो आहे न उहो सफ़ा भलो माण्हू हूंदो आहे। हा त पोइ मां सुबुह खां 17 फ़क़ीरनि खां माफ़ी वठी चुको आहियां न। हाणे त मां यार भलो माण्हू थी चुको आहियां बिल्कुलु क्लीन यू नो ओके। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।